हमरा यमन मां निकतो वञे पियो मदीने पाक। रब शल असां सभिनी खे मदीनो ॾेखारे। हज ते जीअं निकतो त माण्हू हिते असां वटि बि दस्तूर आहे, को हज ते वेंदो आहे त माण्हू मोकिलाइण ईंदा आहिनि। तव्हां वेंदा आहियो? साईं फरमाइनि था त हाजियुनि सां जॾहिं हज ते वञनि त पोइ हुन सां गॾिजी वञो, मोटनि त पोइ हुन सां अॻिते वञी इस्तक़बाल कयो, उन्हनि खां दुआऊं घुरायो जो उन्हनि जूं दुआऊं रब क़बूल फरमाईंदो आहे। हाजी सगोरो वञे पियो हज जे लाइ, मदीने पाक ॾे रवानगी पई थिएसि त हिकिड़े माण्हू चयो दादा जॾहिं न मदीने पाक पहुची त मुंहिंजे सुहिणे खे मुंहिंजा सलाम चइजां। ही साईं मदीने पाक पहुतो, जेतिरा ॾींहं रहणो हुयो रहियो, पर हिन खां ॻाल्हि ई विसरी वई, सलाम ॾियण विसरी विया। जॾहिं वापसि मोटिया बीर अली शरीफ ते अचे पहुता ऐं हाणे मके ॾे काफ़िलो वञे पियो त यादि आयुसि यार मां सलामत कोन पहुचाया महबूब जा, ही त मां हक़ खाई थो वञा। सलाम अमानत आहे, अमानत न पहुचाए त ॼणो हक़ खाई वियो। काफ़िले वारनि खे चई यार थोरो हाणे तरसो भला हिकिड़ो ॾींहं ते त मूंखे वरी ज़रूरी कमु आहे, मोटणो आहे मदीने। हुन चयो बाबा असां तरसंदासीं कोन, काफ़िलो रवानो आहे, हज जा ॾियारा मथां भरिजी आया आहिनि, असां तरसंदासीं कोन। चई बरादा तव्हां वञो त भली वञो, मां ज़रूरु मोटंदुसि पोइ हिते। चई बाबा हींअर तूं काफ़िलो निकिरी वेंदो हलियो, पोइ रस्ते में बदू सगोरा फुरींदा आहिनि, लुट थींदी आहे, तूं ईअं न कर। चई न दा मां ज़रूरु वेंदुसि। मोटी आयो मदीने शरीफ़, महबूबनि जे बारगाह में पहुतो, सलाम अर्ज़ कयईं। सलाम अर्ज़ करे ऐं उन माण्हू जो यमनी जो नालो वरितईं, साईं फलाणे तव्हांजे ग़ुलाम तव्हांखे सलाम चया आहे। हाणे अचे मां मस्जिद नबवी में लेटियुसि, सोचां पियो त ॿियो को काफ़िलो हथ अचे त पोइ हुन सां गॾिजी वञा, अकेलो माण्हू वञी नथो सघे। इन सोच में हीअं लेटियो आहियां मस्जिद नबवी शरीफ़ में, अञा अख लॻी आहे त ॾिसां थो त गुंबद ख़ज़रा जी जाली मुबारक जो दर खुलियो, दरवाज़ो खुलियो आहे ऐं हीअं जो ॾिसां त मुंहिंजे सुहिणे जो हसीन मुबारक चेहरो नज़र आयो ऐं पासे में हज़रत अबू बकर ऐं सुहिणो उमर गॾु वेठा हुजनि। हुज़ूर कुझु हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर खे कुझु ॿुधाइनि पिया ऐं मूॾे हथ जो इशारो पिया कनि। सम्झां पियो त ॻाल्हि मुंहिंजे बारे में थी थिए, पर मां ॿुधां कोन पियो, पर इशारा हथ जा सम्झां पियो। मूंखे सॾु कयो त ताल या अबल वफ़ा, ओ वफ़ादार हेॾे आ, ओ वफ़ादार हेॾे आ। सिक वारो सॾु थियो महबूब जो। मां वेझो आयुसि, अदब जा हथ ॿधी चयुमि साईं किबला मुंहिंजो कुन्यो आहे अबू अली, तव्हां अबल वफ़ा सॼो आहे। पाण फरमायो ला बल अंत अबल वफ़ा, तूं वफ़ादार आहीं जो मुंहिंजा सलाम पहुचाइण जे लाइ वरी मोटियो ई न, तूं वफ़ादार आहीं, तुंहिंजो कुन्यो असां था रखो अबुल वफ़ा। राहल काफ़िला, काफ़िलो हलियो वियो आहे? मुंहिंजो हा या रसूल अल्लाह साईं काफ़िलो हलियो वियो आहे। पाण फरमायो छॾ काफ़िले खे, असां था तोखे पहुचाऊं मके। हीअं महबूबनि मूंखे हथ मां वठी हीअं जो मथे कयो त ईअं पियो सम्झां त मुंहिंजो मथो ॼणो आसमान सां पियो घस। वरी हीअं करे जो हेठि कयो, हीअं जो अख खुली त ॾिसां त मस्जिदुल हराम में बैतुल्लाह में सुतो पियो आहे। सुतो हो मस्जिद नबवी में, अख जो खुले त मके पाक में मस्जिदुल हराम में पाण खे ॾिठे। सही 8 ॾींहं ते काफ़िलो पहुतो हो, हो जेके अॻु निकिरी आया हा न, हो जो 8 ॾींहं ते पहुता त अॻु में दुरुवेश वेठो आहे। अबा म्या दे ख़बर तूं अॻु में ते वेठो ही कहिड़ी सवारी ते आहे? काफ़िलो त को असां खां अॻे मटियो बि कोन्हे, तूं कीअं पहुतो आहीं? बस अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि। चवंदा अहिड़ी ज़ात मूंखे पहुचायो आहे जो ॻाल्हि ई न पुछो। हा ॾे ख़बर महबूब जे हथ में पावर आहे या न? हा महबूब जे अख में पावर आहे या न? उहा कुवत मुंहिंजे दिलबर नबी खे रब ॾिनी आहे या न?